Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. बलूचिस्तान के इलाके खुजदार में भारतीय पटभराई सां सरगर्म दहशतगर्दनि जो स्कूल वेंदड़ बस ते हमलो 4 ॿारनि ऐं बस ड्राइवर सूदो 6 ॼणा मारिजी विया। डीसी खुजदार मूजिब धमाके में 35 ॿार ज़ख़्मी थिया जिन खे CMH कोयटा सूदो ॿियनि अस्पतालनि में मुंतक़िल कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हमले जी मज़म्मत कंदे चयो त दहशतगर्दनि स्कूल बस ते हमलो करे दरिंदगी जो समूरियूं हदूं उरांगे छॾियूं आहिनि। भारतीय सरपरस्ती में पलजंदड़ दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचाइण बाद सुख सां वेहंदासीं। बलूचिस्तान जो अमन अमान ख़राब कंदड़नि जा नापाक इरादा दूर करण में का बि कसर न छॾी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कोयटा पहुची वियो। सूबे में अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम इजलास तलब। ज़रियनि मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर बि अॼु कोयटा पहुचंदो। वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल धमाके जी ज़ख़्मियुनि सां अयादत कंदा। खुजदार में बुस्तलाणे हमले की रिथाबंदी दहशतगर्द रियासत भारत में कई वही। भारतीय रियासत सरपरस्ती में हलंदड़ दहशतगर्दनि स्कूली ॿारनि जी बस के निशानो बणायो। ISPR चयो आहे त बलूचिस्तान में भारतीय प्रॉक्सीज़ भयानक मनसूबे के अंजाम ॾिनो आहे। भारत जंग के मैदान में नाकामी ते बलूचिस्तान ऐं KP में प्रॉक्सीज़ वसीले दहशतगर्दी कराए रहियो आहे। भारत पंहिंजा एजेंट बलूचिस्तान ऐं KP में दहशतगर्दी तोड़े बदअमनी पखिड़ण लाइ छॾिया आहिनि। भारतीय सरपरस्ती में हमले जे मनसूबनि साज़नि मददगारनि ऐं अमल कंदड़नि खे इंसाफ़ जे कटेणे में आंदो वेंदो। भारत जो मकरू चेहरो दुनिया आॾो वाइको कयो वेंदो। बलूचिस्तान के वॾे वज़ीर पारां खुजदार हमले में शहीद ॿारनि जे खून जो पलान वठण जो ऐलान। सरफराज़ बुगटी चयो आहे त ख़बर हुई त दुश्मन जंग में हाराइण जी फिकाई लिखाइण लाइ बलूचिस्तान जी चूंड करे सघे थो, पर ॿारनि खे निशानो बणाइण जी तवक़ो न हुई। जिन बि इहा हरकत कई आहे उन्हनि खे हुकूमत ऐं रियासत ॻोल्हे ॻोल्हे अंजाम ते पहुचाईंदी। अफ़गान उबूरी सरकार खे यादि ॾियारियूं था त तव्हांजी सरज़मीन हर असां ख़िलाफ़ इस्तेमाल थी रही आहे। बलूचिस्तान के वॾे वज़ीर मूजिब हमले जी निशानो बणियल बस में 46 ॿार सवार हुआ। पाकिस्तान में अमरीकी नाज़िमुल उमूर पारां खुजदार में स्कूली बस ते हमले जी मज़म्मत। नेटली बेकर चयो आहे त भारत ॿारनि जो क़त्ल सम्झ में न अचण जोॻो अमल आहे। पंहिंजा प्यारा विञाईंदड़ ख़ानदाननि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। कंहिं बि ॿार खे स्कूल वेंदे ख़ौफ़ जो शिकार न थियणु घुरिजे। पाकिस्तान में तशद्दुद जे ख़ात्मे लाइ कोशिशूं कंदड़नि सां गॾु आहियूं। गॾियल क़ौमनि जे इदारे यूनिसेफ जे तर्जुमान हमले जी मज़म्मत कंदे चयो त कंहिं ॿार लाइ स्कूल वञणु कॾहिं बि ख़तरनाक अमल न हुजणु घुरिजे। बस घणो थी वियो, हाणे अलमनाक तशद्दुद ऐं बेमाना सूर ख़तमु थियणु घुरिजनि। भारत कूड़े बयाजी जे बुनियाद ते बाहि सां किरी रहियो आहे। असां सदाईं जंग लाइ तयारु आहियूं। भारत खे जंग घुरिजे त उहो बि ठीकु आहे। DG ISPR जो बरतानवी ख़ाबरू इदारे खे इंटरव्यू। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त पाकिस्तान अमुन चाहे थो, पर जंग मड़ी वेंदी त असां हर वक़्तु उन लाइ तयारु आहियूं। असल तकरार पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, उन में कंहिं बि वक़्तु चिड़िंग विझी सघे थी। भारत जहिड़े नमूने ॻाल्हाए रहियो आहे उहा पंहिंजी अंदरूनी सियासत खे बहितर करण जी कोशिशि लॻे थी। दुनिया बि ॼाणे वरितो त भारत जो मौक़िफ़ पहिरीं ॾींहं खां बेबुनियाद हो। 6 ऐं 7 मई जी राति हमलनि बाद भारतीय DG मिलिट्री ऑपरेशन्स राब्तो करे ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। असां भारत ते वाज़े कयो त पंहिंजो जवाबु ॾियण खां पोइ ॻाल्हियूं कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त स्कूल जे मासूम ॿारनि ते हमलो तालीम इंसानियत जे ख़िलाफ़ आहे। भारत पाकिस्तान के खिलाफ़ दहशतगर्दनि जी हिमायत में मुलविस आहे। भारतीय सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी के आलमी सतह ते वाइको कयो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी जे ज़ख़्मियुनि खे तरजीही बुनियादुनि ते फ़ौरी तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बि हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत। भारत सां जॾहिं बि ॻाल्हियूं थींदियूं त कश्मीर पाणी वापार ऐं दहशतगर्दी जे हवाले सां थींदियूं। जंग मुस्तक़िल हल नाहे, अमूनी महफ़ूज़ मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। भारत अञा ताईं कंहिं टे मुल्क में ॻाल्हियुनि लाइ राज़ी नाहे थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त जंग दौरान इसराइल भारत जी मदद कई। श्रीनगर ऐं ॿियनि हंधनि ते भारत इसराइली हथियार इस्तेमालु कया। जंग खां अॻु 150 तरबियत याफ़्ता इसराइली भारत पहुता हुआ। पाकिस्तान ऐं भारत विच में जॾहिं बि दहशतगर्दी बाबति ॻाल्हियूं थियूं त ॿिन्ही मुल्कनि जा क़ौमी सलामती जा सलाहकार कंदा। कंहिं टे मुल्क में ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो सुठो थी सघे थो, पर भारत कंहिं टे मुल्क में ॻाल्हियुनि जी शर्त ते राज़ी नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त आर्मी चीफ खे फील्ड मार्शल बणाइण जो फ़ैसिलो मुंहिंजो हो। को बि फ़ैसिलो करण खां अॻु नवाज़ शरीफ़ सां मुशावरत कंदो आहियां। सेनेटरी फंक्शनल कमेटी के इजलास में सेनेटर एमन वली खान ऐं PTA चेयरमैन हफ़ीज़ रहमान में जुमलनि जी डेवट।
PTI चेयरमैन सेनेटर एमल वली खान ते चर्च पीअण जो इल्ज़ाम मणींदे चयो त मूंखे बि चर्च जो सिगरेट ॾियो। एमल वली खान कावड़ ज़ाहिर कंदे चयो त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे? हिकु सरकारी मुलाज़िम कीअं चई सघे थो त तव्हां चर्च पी आया आहियो? तव्हांखे कंहिं हिमत ॾिनी आहे जो अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो? PTI चेयरमैन माज़रत कंदे चयो त ग़लती थी वई। एमल वली खान चिताव ॾिनो त इजलास में हू वेहंदो या PTI चेयरमैन हूंदो। सख़्त जुमिलनि जी ॾेवट बाद PTI चेयरमैन खे फंक्शनल कमेटी जो इजलास अध में छॾिणो पियो। कमेटी चेयरमैन आगा शाहज़ेब दुरानी PTI चेयरमैन जे रवैये जी मज़म्मत कंदे चयो त हुन मेंबर न पर कमेटी जी तौहीन कई आहे। वज़ीर आज़म खे सिफ़ारिश कई वेंदी त PTI चेयरमैन ख़िलाफ़ एक्शन खणे। कमेटी पारां सेक्रेटरी IT खे मामले जो नोटिस वठण जी हिदायत। मोरो वाक़े ते गुरु वज़ीर जी हिमायत में ठराव पास करण ते सिंध बार काउंसिल जी ऑफिस सां वकीलनि जो धरणो। सिंध बार काउंसिल गुरु वज़ीर जालस लंजाज जे हक़ में ठराव पास कयो हो। वकील बार काउंसिल जे वाइस चेयरमैन जी ऑफिस सां धरणो हणी वेही रहिया। वकीलनि चयो आहे त गुरु वज़ीर जी हिदायत ते मोरो में पुरअमन एहतजाज मथां पुलिस फायरिंग कई। हिकु साज़िश तहत गुरु वज़ीर जे ॿाहिरि हुकूमत खे मज़लूम ॾेखारण जी कोशिश कई वई। सिंध बार काउंसिल शहीद ज़ाहिद लखारी जे खून सां इंसाफ़ लाइ ॻाल्हाइण बदिरां गुरु वज़ीर जे हक़ में ठराव पास कयो। बार कंहिंजी औताक न आहे जो ज़ाती मफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो वञे। मोरो वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो। DIG शहीद बेनज़ीराबाद पारां नुसरत फ़िरोज़ ज़िले में हिकु महीने लाइ कलम 144 लागू। ज़िले में 5 खां वधीक माण्हुनि जे भेण मुज़ाहिरनि ऐं धरणनि ते पाबंदी लॻाई वई। जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि हद जी पुलिस खे कलम 144 भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जा इख़्तियार ॾिना विया। SSP नुसरत फ़िरोज़ मोरो वाक़े बाद ज़िले में कलम 144 लागू करण जी सिफ़ारिश कई। घोटकी भरिसां गंभट वासी पीरसन ड्राइवर पंजाब वेंदे अख़बार धाड़ेलनि मुख़वी जे वारसनि खां 2 करोड़ रुपया भुङ घुरे वरितो। मुख़वी जे वारसनि जो चवणु आहे त अब्दुर्रहमान चांडियो का ड्राइवर आहे जेको कराची खां पंजाब में मौजूदु सेठनि ॾांहुं गाॾियूं पहुचाईंदो आहे। अब्दुर्रहमान गंभट खां पंजाब वञी रहियो हो त घोटकी भरिसां धाड़ेलनि खेसि अग़वा कयो। धाड़ेलनि 2 करोड़ रुपया भुङ घुरियो आहे। अहिड़ी रक़म किथां आणियूं? वारसनि पारां वॾे वज़ीर, गुरु वज़ीर ऐं IGCनि खे मुख़वी जल्द बाज़ियाब करण जी अपील। ठठे भरिसां हिंगोरा बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान नौजवान मारिजी वियो। 5 मील मोरी वटि फसल जी भेल तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो। कुहाड़ियूं लॻण जे नतीजे में नौजवान रहीम बख़्श हिंगोरो मारिजी वियो। वाक़े जो इतला मिलण बावजूदि हद जी पुलिस तर्क न वरितो। कमर जे ॻोठ छजड़ा में मिठी खणण दौरान भिक करण जे नतीजे में पौजे दॿिजी फौत। वारसनि जो चवणु आहे त नौजवान सलमान भुट्टो ज़री ज़मीन ते खॾ खोटरे मिठी खणी रहियो हो त ओचितो मिठी जी भिक किरी पई, जंहिंजे नतीजे में हू दॿिजी फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिशुनि सां लाश ॿाहिरि कढियो। घर में कोराम बरपा। बाबा सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई जी 55वीं वरसी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं। हैदराबाद में बाकरानी में मेड़ाकनि खे ख़िताब दौरान मुक़ररनि चयो त कामरेड हैदर बख़्श जतोई आमलियती दौर में बहारनि जे हक़नि लाइ वेड़ कई। अॼु बि सिंध जे पाणी ऐं ज़मीनुनि ते धाड़ा हया पिया वञनि। अहिड़े वक़्त में सिंध खे कामरेड हैदर बख़्श जतोई जहिड़नि किरदारनि जी ज़रूरत आहे। मेड़ाकनि दौरान कैनाल रिथा सदाई लाइ ख़तमु करे लीज़ ते ॾिनल ज़मीनूं वापसि वठण जो मुतालबो। कामरेड हैदर बख़्श जतोई खे भेटा पेश। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में मलिकार हेडलाइंस समाचार इते वठूं था शॉर्ट ब्रेक।